ऐं उन जे हल लाइ रस्तो ॻोल्हण लाइ बीठा हो तव्हां ग़रीब। दोस्तों, तमाम दोस्त पंहिंजा बहितरीन राया ॾेई विया, तजवीज़ूं ॾेई विया ऐं पंहिंजे जोश जज़्बे सां हिन हाउस खे पंहिंजा राया ॿुधाए विया। असांखे उन्हनि जे रायनि जो, उन्हनि जे जज़्बातनि जो अहसासु आहे। जिते राया ॾेई विया आहिनि उते कुझु क्वेश्चन छॾे विया आहिनि, कुझु सवाल छॾे विया आहिनि, जिनखे उन्हनि जा जवाब ॾियण में मुनासिब सम्झां थो। दोस्तों, सभ खां पहिरियां हर शइ ते माण्हू कंप्रोमाइज़ करे सघे थो, पर आउं चवां थो त कॾहिं बि माण्हू इंसान पंहिंजी गैरत ते कंप्रोमाइज़ नथो करे। सभ खां पहिरियां अनेक असांजा मसइला आहिनि, भई असांजी पेचीदियूं आहिनि, उस्ताद परेशान हाल आहिनि, पर सभ खां वधि असांखे जेको मुहाफ़िज़ रखी आहे, रहणो आहे, उहो पंहिंजे वजूद खे बरक़रार रखणो आहे, पंहिंजे तनज़ीम पेटल खे बरक़रार रखण लाइ पंहिंजो किरदारु अदा करणो आहे। जे वजूद आहे त मसइलनि जे लाइ जंग बि आहे, जे वजूद आहे त स्ट्रगल बि आहे, जे वजूद आहे त मसइला बि आहिनि, जे वजूद ई न आहे त असांजी का बि जंग कंहिं कम जी कान्हे। तारीख़ सम्झो त माज़रत सां इन करे चयुमि त असांजा काफ़ी नवां दोस्त जिन खे थी सघे थो मालूमात न हुजे, जिन खे पतो न हुजे, जेकी सोशल मीडिया ॻाल्हाईंदा हुजनि, जेकी दोस्तनि सां कचहरियुनि में, महफ़िलुनि में, पेटेलनि जो तस्करे में न हूंदनि, त यकीनन उन्हनि खे इन शइ जी मालूमात न हूंदी। ऐसा तफ़सीली गुफ़्तगू करे रहो, पीर मुज़फ़्फ़र साहब तफ़सीली गुफ़्तगू करे रहो त साईं जेका अप्रैल में असांजी वर्किंग कमेटी थी हुई, उन्हीअ में तक़रीबन वर्किंग कमेटीअ तहरीक जे लाइ वोट कयो त तहरीक हलणु खपे, तहरीक हलणु खपे, पर उन वक़्तु असांजे दोस्तनि मोहतरमनि असांजे लाइ उन्हनि चयो त का ज़रूरत तहरीक जी कान्हे का ऐं इलेक्शन थियणु खपे। पोइ उन ई वक़्तु हर माण्हू ईंदो आहे, उहो चवंदो आहे त मूंखे अञा बि साल वधीक मिले, अञा बि 2 साल ॿिया वधीक मिलनि। मां अॼु जेकॾहिं ईमानदारी सां हिन हाउस खां पुछां थो त मूंखे यकीन आहे त अक्सर उन्हनि दोस्तनि जा जेका नथी चाहे इलेक्शन थिए, न थिए इलेक्शन, पर मां चाहियां थो त इलेक्शन थिए। इलेक्शन तंज़ीम जो रूह आहे, इलेक्शन ताक़तदार, इलेक्शन जे अंदर जो पोइ उन हिकिड़े दोस्त जे मौक़िफ़ खे मरकज़ी सदर ताईद कंदे चयो त इलेक्शन थियणु खपे, इलेक्शन कमीशन जो जोड़णु खपे। वधीक असां कोन थो वञा, हर साल में वधारो ॾेई वियो आहे त ही त उन शहर वांगुरु आहे। इलेक्शन जो चई, पोइ वरी इलेक्शन न थियणु खपे, वरी कोर्ट में वञणु खपे त इलेक्शन न थिए। ये उन शहर वांगुरु आहे त महकान जी रस्म त बेहोश न थी, महकान जी रस्म त बेहोश न थी, रिंदनि जो बस त होश न थी। वरी हिकु साखीअ ॾिने नाल मूंखे मुंझायो त खिल बि न, रो बि न, ऐं ख़ामोशी न थी। सितमगिरी उस्तादनि सां ही आहे, तंज़ीम सां ही आहे, कंहिंजो ॾोह न आहे, आम उस्ताद जो ॾोह न आहे, सभु असां लीडरनि जो ॾोह। असां पंहिंजी मफ़ाद ख़ातिर, असां पंहिंजे मतिलब ख़ातिर, असीं पंहिंजे उहिदनि ख़ातिर, असां पंहिंजी मसनई जेको आहे सो पंहिंजी इज़तनि ख़ातिर असीं सौदा कंदा वठूं था, असीं जेको आहे उस्तादनि खे नफ़रत कंदा।
तव्हां हेॾो हाउस वेठो आहे मूंखे पंहिंजे ईमानदार लाइ चओ न इलेक्शन कमीशन जो जेको चेयरमैन हाजी मोहम्मद रशीद विरोही चूंडियो आहे इन में कहिड़ी ख़राबत आहे कहिड़ी इन में बेईमानी आहे कहिड़ो इन में ख़राब आहे बाक़ी ने बाद में था मूंखे थके लॻो ई नहीं ही त हू का हिकिड़ो माण्हू हिकिड़े खे 10 रुपए हो त हू बि उहो पियो करे ऐं इन मूंखे छॾिया तोखे मारींदो ॿिए चए बाबा तूं 10 रुपयो आहे ऐं गांव में तूं थो करे चए छॾींदो मां तोखे मारींदो यकीन सां तव्हांखे चवां थो त असांजे दोस्तनि जो अमल अहिड़ो रहियो आहे 3 साल जो हुननि खे यकीन आहे त इलेक्शन जी असां गुस्सा बख़्शीश न कयूं तहरीक हले गवर्नमेंट जो को मजबूर न थे तहरीक हले ऐं उस्ताद जो मसलो हल न थे उन तहरीक खे असीं पाण कमज़ोर कयो आहे उन तहरीक जी अहमियत असां पाण ॾिनी आहे ज़िले जी सतह जी तारीख़ जो अमल आहे उहो ज़िले वारे ॻाल्हाइणो आहे ऐं इमदाद खासे उथी करे चवे थी ज़िले वारी तारीख़ आऊं ॻाल्हायां मां थोरे सां ॾींहुं रोके ॾिसां छा थो करे ज़िले खे ख़बर ई न आहे यकीनन ज़िलो मुतरक न थींदो न इन विच में ऑफिसर खे मौक़ो मिलंदो त ही पाण ई मुतफ़िक़ न आहे मर्कज़ी सतह जी तहरीक हुजे ऐं उन खे तव्हांजो ज़िले जो सदर खणी वञे ऐं तहरीक हिकिड़ो पेटियल जो नालो आहे 1.25 लाख उस्तादनि जी तंज़ीम आहे 1.25 लाख जंहिं तंज़ीम जा मेंबर हुजनि ऐं तहरीक जो ऐलान ज़िले जो सदर करे ऐं तहरीक जो ऐलान तालुके जो सदर करे ऐं तहरीक जे अंदरि 300 उस्ताद कराची जे अंदरि हुजनि तहरीक जी अहमियत रही पेटियल जी अहमियत रही हिन सां पंहिंजे अहमियतनि खे पाण न्यायो आहे गुलाम रसूल मार सां हिते वेठल जो कंहिंजो बि तालुक न हुजे पर हिन वक़्तु आउं तव्हां सां पेटियल सिंध जे सदारत जे हैसियत सां खिताब करे रहियो आहियां मुंहिंजी शख़्सियत ते मुंहिंजे उहिदे ते मुंहिंजे तक़सीम ते को ॻाल्हाए को आंच रखे तव्हांजे घर जे कंहिं वॾे सां को ॻाल्हाए को लफ़्ज़ करे तव्हां जा तारा कढी सघो तव्हांजे मर्कज़ी क़यादत ते वार पैटर्न सोशल मीडिया ते नुक्तचीनी भली थे मुझे कमर ते जेका नुक्तचीनी थे पर जॾहिं तव्हांजे मर्कज़ी सदर जी इज़त ते वार ते ऐं पेटियल जो मेंबर ख़ामोश हुजे त पोइ तव्हां तंज़ीम खे न ताक़तवर चओ था भाई ज़रूरत न आहे गुलाम रसूल कोई वकालत न करे तव्हां पंहिंजे वकार तंज़ीम खे पंहिंजे उहिदे खे जे उन जो तहफ़ुज़ न कयो त आउं यकीन चवां थो तव्हां पंहिंजे हक़नि जो बि तहफ़ुज़ न करे सघो दोस्तनि चयो तहरीक लाइ कहिड़ी असांखे ख़बर न आहे सिपाह खे इलेक्शन कोप हूंदी आहे पोइ डाकू धाड़े हुनजे साम्हूं को गुनाह करे हुन ते फायर करे पोइ एसपी खां सिपाही चवंदो मां पुछी अचां त हिनखे फायर कयां या न कयां तव्हांजी असांजी इज़त ते सरदार शाह वार करे ऐं पोइ मां चवां त मां तारीख़ में वञां या न वञां तव्हांजी 24 तारीख़ ते मर्कज़ी सदर सरेआम प्रेस कॉन्फ्रेंस थो करे जंहिंमें मक़ासद मक़सद सभु बयान थो करे जंहिंमें डीएसपी अफसर जो जेके ट्रांसफर आहिनि हिनखे कंडेम कयो थो वञे हिनखे रिजेक्ट कयो थो वञे 2001 खां जेको साल अपॉइंटमेंट आहिनि उन जी सर्विस खे काउंट करण लाइ ऐलान कयो थो वञे उन सां गॾोगॾु सर्विस इंस्पेक्टर जे लाइ ऐलान कयो थो वञे उन सां गॾोगॾु असांजा मञियल मुतालबा उन जे लाइ जेको ऐलान कयो थो वञे सिंध जे अंदरि दर्सी किताबनि जी खोट उन जे लाइ ऐलान थो कयो वञे सिंध जे अंदरि फर्नीचर स्कूलनि खे न आहे उहो ऐलान थो कयो वञे सिंध जे अंदरि स्कूल जूं बिल्डिंगूं नाकारा ज़बूर हालत में उन जे दुरुस्ती करण जो ऐलान कयो थो वञे पर एजुकेशन डिपार्टमेंट जे अंदरि अरबे रुपया जेका बजट मिली आहे उन जे लाइ न्यूट्रल इदारे खां जेको इंक्वायरी करण जो ऐलान कयो थो वञे
बढ़िया भी दोस्तन की खबर न हुजे तो पेटे तारीख छोटी हलाए और समझाओ तो थी सके तो सजो जो को घर में रहे तो घर के मसला की खबर न होती तो मुझे साईं 24 तारीख अल ऐलान प्रेस कॉन्फ्रेंस में ये ऐलान किया उन्हें सोशल मीडिया आम थी वही उन सोशल मीडिया से मरकजी काबीना जे मीटिंग जा फैसला रखा गया जेका हर माण्हू पढ़े थो जेकॾहिं कंहिंखे को घटवत चए थो उन ते कमेंट जल्दी अची वञे थो पर इहा ख़बर न पई सघे त सिंध जे जनरल सेक्रेटरी मुख़्तलिफ़ सोशल मीडिया वारनि उहे असांजी पोस्ट हलायूं त हिन तरह जो का तारीख़ हलाई थी छो थी ख़बर पए माना अध में दिलचस्पी आहे असांजी ऐं माज़रत सां चवां थो माज़रत सां मतिलबु माइंड को दोस्त करे हिन ऐवान जे अंदरि जेके दोस्त आहिनि काफ़ी दोस्तनि खे इंस्ट्रक्शन मिलनि त पोइ आया ऐं इंस्ट्रक्शन मिलनि त ॻाल्हाए वियो त तव्हांखे ही लफ़्ज़ ॻाल्हाइणा बिल्कुलु ॻाल्हायो तव्हांखे जवाबु ॾींदासीं पर तंज़ीम जे अंदरि गुज़ारा तंज़ीम आहिनि सभु कंहिंजो पढ़ियल आहे सभु कंहिंखे ख़बर आहे कंहिं सां बि तव्हांजी हमदर्दी आहे इहो तव्हांजो राइट आहे पर जॾहिं तंज़ीम इलेक्शन थी अचनि ऐं भाॼियूं इलेक्ट थी अचनि जे उन जे ख़िलाफ़ थो ॻाल्हाए थो तव्हांखे उन खां पुछण जो हक़ बि आहे चङो अलाह चंदो तव्हांजे तालुक़े जो कोन हो ज़िले जो कोन हो उन वक़्तु चंदो मर्कज़ जो हिसो वरितो वियो तालुक़े ने ज़िलनि असांखे ख़बर आहे असां पंहिंजा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको मर्कज़ जो हिसो ते जमा कराए वियोसीं ऐं जेको मर्कज़ जो राइट आहे जेको मर्कज़ जो ख़र्च आहे 3 साल जे अंदरि दोस्त मां कंहिंखे चई आहे भई अलाह चंदो असां कोन था वठूं या चंदो मिले नथो छो थो चंदो मिले छो थो चंदो मिले तव्हां अहिड़े तरीक़े सां वर्कर कन्वेंशन कयो जनरल बॉडी कयो तव्हां खां उस्ताद पंहिंजे दिलि जो आवाज़ ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदा पर जॾहिं तव्हां हुननि खे हुकुम कंदव तव्हांजे हुकुम खे लबे कंदा करे तव्हांजो हुकुम वापसि न कंदा पर सबब इहो आहे हुन सां राब्तो त रखो या तालुक़े के आम उस्ताद सां बि बरक़रार के राब्तो रखणो आहे ज़िले के आम उस्ताद सां बि बरक़रार के राब्तो रखणो आहे त पोइ हे भाॼियूं हेठियूं हटाए छॾिजे पीर साहब चयो पोइ इहो त दोस्त ॿुधाए सिंध जे अंदरि कहिड़नि दोस्तनि जनरल बॉडी खे ऐड कर पर कहिड़नि दोस्तनि ज़िले जी जनरल बॉडी खे मखसूस ज़िला सिंध जे अंदरि आहिनि जंहिंमें सॼे फर्ज़ सां हूंदो आहे हर मीटिंग में जो को सागरद ज़िले जे अंदरि उस्तादनि सां गॾोगॾु सारी उहिदेदारनि सां गॾोगॾु आम उस्तादनि खे बि ख़बर आहे त मुंहिंजे बेटे जो कमु छा आहे मुंहिंजो उहिदेदार करे छा थो मूंखां वठे छा थो मां ॾियां छा थो उन्हनि खे ख़बर आहे ऐं बाक़ियुनि खे जेके ख़बर न आहे त सबबु इहो आहे ख़बर कोन्हे जे तंज़ीम खे मुनज़म करणो आहे मुतहद करणो आहे इहे शयूं सभु जो सभु जेको आहे असांखे पाण खे उन ते अमल करणो आहे काफ़ी दोस्त नालो ॿुधाइण जे दोस्तनि चयो 7 तारीख़ जी तारीख़ असां जेका छॾी वई हिते हर उस्ताद 1.25 लख उस्ताद आहे 1.25 लख उस्ताद जी तजवीज़ पंहिंजी आहे क़ाबिल एतिराम हर माण्हू जी तजवीज़ पंहिंजी आहे पर को उसूल को आइन को तरीक़ेकार को बैठक त आहे न तव्हां सां सरकार ॻाल्हाइण अचे थी तव्हां करो न ॻाल्हाईंदासीं बाबा छो त आया कराची में मसला न सम्झा बाबा ॿियो असांखे ॿुधायो न वेहंदासीं जेको मंतक आहे छा हुन ते चवंदा त वेहंदासीं ॿियो असां न ॻाल्हायो हीअ असांजी शइ आहे असांजो मसइलो आहे असांजो उस्ताद सफ़र थो करे सालनि खां हुनजा मसइला हमेशह इख़्तिलामी उस्ताद खे तरजीह ॾिनी वई आहे असां हुन जे लाइ आया आहियूं जॾहिं असांजी दाऊं न ॿुधी वञनि असां ततर रोड ते कराची जे अंदरि पहुताऊं जे ॿियो असांखां पुछण आयो त असांजो हवालो पुछो असांखां ॿुधो जे असांजो राइट आहे त असांखे ॾियो जे असांजो राइट न आहे त असीं वापसि कंदासीं त पोइ ही जेको तरीक़ेकार हर तंज़ीम जे अंदरि हिकिड़े शूरा हूंदियूं आहिनि हिकिड़ी जीअं दोस्तनि चयो न अदाइशन कमेटी B1 प्लान नंबर C1
ये सब चंगन ये सब मने जे नमाए ये सब छह मासा अगर प्रयास आए पर ता के पतो ते बैठी वेंदो कराची जे अंदर जे पहुंचा दे त तवा जो एक्शन कमेटी 1 केड़ी या 2 केड़ी या 3 केड़ी या टैक्स कमेटी ताली केड़ी या पागे याद हो आदि साहब के याद हो अगली तारीख में टैक्स कमेटी सोशल मीडिया रे जो से तो सोशल मीडिया के जवाब अची गया तमाम कमेटी जो मेंबर आया माता ने एक्शन कमेटी जो मेंबर नहीं हुस शाही में से सरकार के तो तो सही बात तारीख खत्म न थी असा वापस को आया से उस्तादन पान मलायो एक्शन कमेटी टास्क कमेटी हुई जेके पावर कयो तो तवा वनी जेका बेहतर समझो था ता मसला के हल करने जेका तवानी सलाह का पेश करे हल करे तो ता अब थी आया जेके मुद्दम थी आया मुना का को दोस्तन को बाबा एक एक दोस्त मुझे मा जेके कमेटी में बहुत मुतमिन आयो से सब मुतमिन उनको पहिला छो तमा जो सब सलाह देके तमा बदफा वोट दे करे सिंध जो सदर बनायो है फेकर दे मनसब आम दे व्याज है वो ऐलान तो करे मानो तमा राइट करे राज करे तमा के एक्सेप्ट करवा इदारे के अंदर से रहे तंगी पीर साहब ने कमेटी में तमा जे प्रेस करते मिनिस्टर और सेक्रेटरी अचल त्यारा उस्ताद से मुखातब चल त्यारा पर असा जे दोस्तन के फोन करे जे तमाजे पहुंचो तसा तमाजे खिलाफ नारा पर इज्जत हर के पहले जाहिर जन मनसब बेटा उन जो असा हलवा पर ता बट खुद ता मान मुतर लाए जो तारीख है खत्म થઈ નથી असानत उहे के असाने नीचे मोहन था जन के संसा असा जो ताल्लुक है पराए के समय भाषा वर्क करके तो जे केस पे जो यारी तो से यारो हर बाबा मरकरी काबिना के नीचे में हर पर के सदर के नीचे दोस्तन का नाम एनसी जे यारा था दोस्तन साहब आए पर मादर सापेटे का मेंबर कौन दोस्त जरूर है उस्ताद तब के सरदार जरूर है पर जने मीटिंग की केस वर्कर के नीचे को से एनसीएटी वाले का साथ लगाया बाबा जे कोई दोस्त है तो उनको मालूम करो जने मिले ना सामने की इज्जत नहीं है ये किस्म जो पिरामिड उस्ताद अपॉइंटमेंट क्यों नहीं आज उन्होंने के मिले नहीं तो जो मेंबर क्यों नहीं पर केस वर्कर के नीचे में जो हाल एरिया मुस्ताद छोटा कहने मरकज के छोटो कहला है बाबा इतनी गवर्नमेंट की पॉलिसी पांजी है पेट्रोल की पॉलिसी पांजी है मां दोनों तरह का गवर्नमेंट पॉलिसी खाए पर खत्म नहीं करे इवन जो राइट था तो छोरे जो पर सिंध जो वहां जो कंप्यूटर करे शागिर्द बाबा वो दोस्त है जने कितने भी प्रोटेस्ट कर तो पेट्रोल के खिलाफ उनकी मदद करना तैयार है वो केस की जो का संग पांचो पान की जे पान में जाऊंगा तक दोस्त जेकर ऐसा पेटेल में आई तंजीम में उसूलन सीनियर दोस्तन सा वेंदा से कचहरी करना से इदारे की मीटिंग बनाईदा से उनने असी पुछाणो करना से उन जो असा के जवाब मिलो पुछण हक तवा जो है जवाब का हक उन पुछण वाले जो है पर हरु भरो ये न होजे तो मैं न मानू वाली बात होजे तो जो को मुझो दलील न जो को मां चवा तो वो दुरुस्त पर जो तवा चो तो वो दुरुस्त नहीं ये नहीं ते दोस्तन जो पेटे न सारी मदद न कई अत कड़ी वई असि पाजो पाया मुझे काबिल एहतराम और नौजवान भी ये हद सा जो का सो तफरीक कई वने पे नौजवान सीनियर और जूनियर माता के ये बताया होगा तो जे कने नवाब शाह जिले के शहीद बेनजीराबाद जिले के कहीं पे जरदारी रहता अटक जाऊं तो सोची समझी अटक जाऊं छो तो ये शहीद बेनजीराबाद जिले जो जरदारिया इन्हें जो प्रेसिडेंट आसिफ अली जरदारिया सीएम सिंध में इन्हें जो बैठा हुआ अदी फरियाद जिले टालपुर साहब जो कोई शहर सोचे समझी न लातो तो वही कतन मतलब करो पर इतना ने के गरीब ऐ जब बेपत होगा तो देर में कंदो टकरा
तो मुझा साईं जे उन वक्त सरकार ताजी ॻाल्हि ॿुधी त उनखे ख़बर आई त ही पे उस्ताद प्राइमरी ही पेटियल तंज़ीम जा मालूम इन जे करे पेटियल तंज़ीम आहे जंहिंजे करे तव्हांजी इज़त ऐं मान बरक़रार मिलियो। पीपुल्स पार्टी गवर्नमेंट हुजे वज़ीर आज़म सारी प्रेसिडेंट साहब जो आसिफ अली ज़रदारी साहब हुजे हुकूमत सिंध पीपुल्स पार्टी जो हुजे शहीद बेनज़ीराबाद ज़िले के अंदर में ज़िले के दिल में वेही करे तव्हां सिंध गवर्नमेंट के ललकारे था सरकार के ललकारे था इहा तव्हांजी ताक़त न आहे इहा पेटियल तंज़ीम में ताक़त आहे इहा हौसला ते पेटियल तंज़ीम ख़त्म थी वई छो ख़त्म थी वई पेटियल तंज़ीम असांजो अमल ग़लति आहे उन्हीअ करे असां पाण खे ख़ब्ज़ था करे वेठा इहो काफ़ी न आहे त मां हाजी नाज़री हिमायत थो कयां मां हिन तरीक़े जे हिमायत थो कयां मां अमली तौर ते हुजां जानी माली दोस्तनि सां अज़ीज़नि सां उस्तादनि सां सभिनि सां मां मैदान में अमल में बीठो हुजां। हीअ शइ अकेलो कुल सां कोन्हे ऐं सम्झां थो जेके तव्हां दोस्त वेठा आहियो हिन में एतिरा बहितरीन ऐं क़ाबिल माण्हू वेठा आहिनि जे उन्हनि खे मौक़ो मिले हिन स्टेज ते अची करे असां वारे उहिदे ताईं या हिन मरकज़ी काबीना में त बहितरीन हुननि तजवीज़ बि आहिनि बहितरीन हुननि जो जेको आहे थोरो पंहिंजो अमल बि आहे इहे कोन्हे को मरकज़ी काबीना थी वई त मरकज़ी काबीना सभु कोला जा उन्हनि खे हलाइण वारा उन्हनि खे तजवीज़ ॾियण वारा उन्हनि खे मशवरा ॾियण वारा तव्हां जहिड़ा दोस्त तमामु बहितरीन सीनियर दोस्त साबिक़ा जेके असांजा सदर रही विया पेटियल जा कारकुन रही विया पेटियल में जेको आहे पंहिंजो रत सभु ॾेई विया उन्हनि खां तमामु मशवरा वठी सघो था जेके असांजो फलाणे रिटायर न वेठो आहे उस्ताद उन 10 साल तव्हां ख़िदमत कई आहे उन तव्हांजे करे लॻियूं काठियूं चंदो मरकज़ खे नथी करे मुंहिंजा बाप को काज़ी अहमद मां आयो आहे को नौशर फेरोज़ मां आयो आहे उन्हनि खां पुछा कयो त 4 ॼणा वेठी चंदो करे हिकु टैक्सी कार करे आया घणा पैसा ॾेई आया मरकज़ी सदर शिकायत मां निकिरे थो सिंध जे हर ज़िले में चकर हणे थो कराची ते पहुचे थो 5 ॾींहं रहे थो छा उहे ख़र्च न आहिनि उनखे जाल दालनि अक्सर जेको आहे सॼो एलिगेशन ईंदो आहे साईं हिकु सरकार खां पैसा वठी ॾेई विया मां हिकु जेके सीनियर वेठा माण्हुनि खे कसम खणी चवां थो भई कॾहिं बि तव्हांखे सरकार खे 5 रुपया ॾिना भली उतां ते रहिया बि आहे पीर साहिब चयो इन दोस्तनि जी महिरबानी आहे मानी पुट खाराईंदा आहिनि चांहि पिया पिया पर कॾहिं इहो पुछो थो त तेज़ा पैसा कीअं अॻिते वञे थो 5 ॾींहं कराची रही आहियां मां के खीसे में ॿियो कराची जो अॻे पाणी बोतल वठी पी बाबा उन जॻह ते मां न चाहे तमामु को दोस्त तालके जे अंदरि घर छॾे सॼे उस्तादनि जे कम लाइ ईंदव तव्हां पंहिंजी पघार त कोन खपाईंदव पर तव्हां उस्तादनि जो जेको चंदो आहे जेको तंज़ीम में रखियो आहे उहो जेको तव्हांजो राइट आहे तव्हां उन खां वठो ऐं तव्हां ख़र्च कयो जेकॾहिं तंज़ीम जे अंदरि तव्हां सिर्फ़ यारी भाषा सां हलाईंदासीं चंदा न वठंदासीं पैसा न ॾींदासीं 4 माण्हू जेको आहे उहे दासूला हूंदा आपा वग़ैरह अदा मां खणी भरे पर मिसकिन तमामु हूंदा उहे कान ॾींदा ऐं मां हिन स्टेज ते असांजे पेटियल ते साबिक़ा ज़िले सदर ऐं पेटियल जो छा करे चवंदा सरपरस्त आला हिन स्टेज तां उनखे बि चवां थो जंहिंजो पेटियल जे अंदरि हिकिड़ो मुनफरद किरदारु आयो आहे मोहम्मद साहिब ज़रदारी हुन पेटियल जे अंदरि पेटियल तंज़ीम हुजे या उस्तादनि जे मसइलनि में हुनजो अहम रोल रहियो आहे ऐं हिन स्टेज तां उनखे गुज़ारिश कयां थो त तोमें पेटियल जो रत तूं पेटियल आहीं तूं पेटियल रहियो आहीं तोखे हक़ थो बणे त हिन उस्तादनि जी दादसी कम में पंहिंजो किरदारु अदा कर
सरदार शाह साहब असांजी का ज़ाती जंग न आहे, पर सरदार शाह साहब जो जेको किरदार आहे, जेको अमल आहे, जेको तालीम खे नुक़सान ॾियण में हुन जो किरदार आहे, उस्ताद जी इज़त ते वार करण जो हुन जो जेको अमल आहे, जेको सिंध जे तालीम सां खिलवाड़ हुन कयो आहे, असीं उन अमल जे ख़िलाफ़ आहियूं। मां हर स्पीच में चवंदो आहियां त मिनिस्टर साहब असांखे इहो ॿुधाए त तव्हां इन 4-5 सालनि जे अंदरि सिंध जे तालीम जे अंदरि कहिड़ी बहितरी आंदी आहे, सवाइ उस्ताद खे परेशान करण जे, सवाइ बजट ठाहिण जे, सवाइ भटकलाई करण जे कोई बि हुन जो किरदार न आहे। शेम सो इंशाअल्लाह असीं दोस्तनि चयो वापसि न अचो, कनि दोस्तनि चयो हेठि वञ उस्ताद अचो त मसइला थींदा, कतई न थींदा जेकॾहिं इहो उस्ताद वेठा हो इहे फोटो कराची में 100% जेको हाज़िर हुते हुजणु खपे, 100% हाज़िर हुते जेकॾहिं हुजे ऐं यकीन तव्हांखे ॾियण जे गुलाम रसूलुल्लाह हटी वञे मरी वञे पर वापसि न ईंदो जे 100% हाज़िर हुजे। जिंदाबाद जिंदाबाद। ऐसे पर घर सुमारे होगा सिर्फ होते काल के जब पता लगता तो असा जो उस्ताद के मोटिवेट करता है, उस्ताद ईंदो, उस्ताद पुजंदो छो जो एक मखसूस नंढी ट्रेनिंग आहे, उन जो मैसेज तो हले तंडीओ आदि जे अंदर समझ जे तादाद जो उस्ताद है ग्रामी दी वाह सही है। उन्हनि खे ख़बर आहे त इहो असां ट्रेनिंग कंदासीं, इन में असांखे बेनिफिट मिलंदो। जे असां तव्हां सभु उस्ताद अहिड़ी वर्कशॉप कयूं, उस्तादनि खे ॿुधायूं त तंज़ीम शाहे तंज़ीम उस्ताद लाइ शादी करे ऐं तंज़ीम शाह वठी ॾींदी कराची में, जे इहो तव्हां मक़सदु ॿुधाईंदव तव्हां ऐलान कयो उस्ताद सभु हुते कराची पहुचो। घणा माण्हू वठी वेंदो? पीर 45 किलो ठहंदो कभी घणा घणा वेन कटंदो छा कंदो वेन कटंदो जेकॾहिं खपे 146 तालका असांजा दोस्त सिंध जे अंदरि 100 माण्हू कढे तालके 14,500 माण्हू थी ही हिकिड़ो हिसो सियासत कंहिं दोस्त जो से हिज़्ब इख्तिलाफ हलन बाबा असांजी पेटल चलो तो हलन का हिज़्ब इख्तिलाफ जी पार्टी तव्हां कोन्हे, चओ पोइ छा कयूं? खाओ बि तव्हां था वञो बि तव्हां। असांजी इहे सरकार भई। ऐं उस्ताद जी बहितरी भलाई लाइ सिंध जे तालीम जे बहितरी लाइ हिकिड़ी भलाई तंज़ीम आहे। इलेक्शन थी सभु ख़तमु, सभु उस्ताद ॿाहिरि आहियूं ऐं असीं जेके इलेक्शन करणी आहे वरी इलेक्शन थींदी, वरी जंहिंसां तव्हांजो मन मने, जंहिंजो तव्हां मुतमिन थियो, जंहिंजो प्रोग्राम बहितर हुजे तव्हां ॿी शइ त मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजी सभिनी दोस्तनि खे हीअ अपील आहे त तव्हां असांजे इज़त ते वक़ार ते वार थियो आहे। जेकॾहिं असीं सभु मुतहदी हुनखे जवाबु न ॾींदासीं त तव्हां असांजो इज़त असांजो वजूद जेको आहे सो उहो कॾहिं बि जेको आहे सो ख़तरे में खाली न आहे। ऐं असां कॾहिं कॾहिं जंगियूं कॾहिं कॾहिं जंगियूं माण्हू पंहिंजे वजूद खे बचाइण ख़ातिर लड़ंदो आहे। तंज़ीमूं जे अंदरि फिरां में उस्ताद आहियां, मां हिकु हारीअ जो पुटु आहियां, मां सेक्रेटरी सां विया थो, जेके मूंसां गॾु हलिया, मां मिनिस्टर सां विया थो, मां जंहिं अंदाज़ में जंहिं ताक़त सां जंहिं जज़्बे सां हुन सां ॻाल्हायो आहे त असांखे उहा तव्हां उस्ताद जी ताक़त आहे, मुंहिंजी ज़ाती ताक़त आहे। बेटेल तंज़ीम न कयो आहे, बेटेल तंज़ीम 5 खां किथे 5 साल, किथे 8 साल, किथे 10 साल तव्हांजे हिन 3 सालनि जे अंदरि उहो ज़िलो रहियल आहे जेके 100 200 300 जेको आहे PhD
ये बेटे तंजीम है कम बेटो पीर साहब बड़े फखर सां ॿुधाईंदो त साईं मां 60 माण्हुनि जी लिस्ट खणी थो वञा प्रमोशन जी अॼु मां हेतिरी खणी थो वञा त बाबा इहो पेटियल तंजीम जी ताक़त हुई तव्हांजी ताक़त हुई 3 साल जो का सागा उहिदेदार हुआसीं सभु शइ बहरहाल दोस्तों तव्हां असांजो वचन आहे जन्म दोस्तनि सभा ॿुधाया खुदा कंदो इहे दोस्त घणे खां घणा उस्ताद वठी मां 100% थो चवां पर जेकॾहिं तव्हां 50% बि सिंध जा उस्ताद कराची पहुची वियो प्रेस क्लब ते त तव्हांजो हिकिड़ो मुतालबो बि रहंदो टोटल जा मुतालबो वठी करे बाक़ी उन्होंने हिकिड़े कंहिं दोस्त मिसाल हुजे उन मिसाल वांगुरु त हिकिड़े बादशाह चयो त बाबा मुंहिंजी जेका हीअ अवाम आहे त उहो मुंहिंजो हुकुम मञे थी नथी पए बाक़ी कीअं ख़बर पए वज़ीर जो सही थोरो मिसाल हिकिड़ो खूह खणाए ऐलान करे छॾे त बाबा राति जो हर घर जो माण्हू हिकु गिलास खीर जो भरे इन खूह में हलींदो वञे ऐलान थी वियो खूह खोलिजी वियो राति थी मुंहिंजे सॼो मुल्क खीर विझो जे मां गिलास पाणी में छा थियो मां पाणी गिलास भरे खूह मारे टे ॾींहं इहे सोचो टे ॾींहं सोचो सुबुह थियो त खीर जो चुको न हो सॼो खूह पाणी न भरंदो जेकॾहिं इहो इरादो आहे त पीर साहब नौशोरे खयो त मां 2 कोच भरे ईंदो बाक़ी नवां छा हाली 2 माण्हू घर था अचनि सागर में हाजी साहब ईंदो वरी तो का मीरपुर वारा बाक़ी था वञो त पोइ इहा पाणी वारे कहिड़ी न चवंदो तो दोस्तों मादरसा ऐं तव्हांजो घणो टाइम वठी वियो आहे जेकॾहिं का कमी कोताही हुजे त तव्हां मुंहिंजा ॿाहिरि आहियो वॾी उहिदे में ऐं तव्हां वॾो हुजो पर मुंहिंजा सिराया हज़रत थो कयां ऐं हींअर मानी तयारु आहे पर मानी अॻे खाइणी कान्हे का ही शइ ॿुधी छॾ हितां सभु अॻ में मां निकिरां थो स्टेज जा दोस्त निकिरनि था तव्हां असांजे गॾु हूंदो गॾु हिकिड़ी जो काठो असां लाइन करे हिकिड़ो एहतिजाज ॿाहिरि रिकॉर्ड कराए पोइ मोटी अचो मानी